आज असां हिन मंच खां पंहिंजे वॾनि खे पंहिंजी सिंधी संस्कृति ऐं साहित्य खां जोड़ण जी कोशिशि कई आहे, जंहिंखे असां त ॾिठो ई कोन आहे, बल्कि असांजा माउ पीउ बि विसारे छॾियो आहे। पर अफ़सोस, बिना पंहिंजी सिंधी संस्कृति ऐं साहित्य खे असांजो को वजूद न रहंदो। असां पंजाबी खे ॾिसी पंजाबी, गुजराती खे ॾिसी गुजराती, बसि ईअं ई असां ऐं असांजी ॿोली गुम थींदी थी वञे। असांजा माउ पीउ असांखे इंग्लिश ॻाल्हाइण लाइ डांटनि था, पर पंहिंजी ॿोलीअ में कोन था ॻाल्हाइनि। असांजा माउ पीउ असांखे जर्मन, फ्रेंच ऐं जैपनीज़ सेखारण लाइ महांगे महांगे टीचर खे मोकिलनि था, पर पंहिंजी मातृ ॿोली जंहिंजे सिवा असांजो को वजूद न रहंदो, हुन में कोन था ॻाल्हाइनि। असांजा माउ पीउ असांखे जर्मन, फ्रेंच ऐं जैपनीज़ सेखारण लाइ महांगे महांगे टीचर खे मोकिलनि था, पर पंहिंजी ॿोली जंहिंजे सिवा असांजो को वजूद न आहे, हुन में कोन था ॻाल्हाइनि। माफ़ु कजो, पर इहा ई सच्चाई आहे। पहिरीं ज़रूरत आहे असांजे माउ पीउ खे असांखे सिंधी ॿोली ऐं संस्कृति सेखारण जी। जेको पंहिंजी मातृ ॿोली जी इज़त कोन कंदो, हुनजी पंहिंजी इज़त बि कॾहिं कोन थींदी। तव्हां सभु नंढरनि ऐं वॾनि खां हथ जोड़े निमाणी विनती आहे त घर घर में सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ कमु कयो, ऐं जंहिं असीं ॿारनि खां का बि ग़लती थी हुजे त असांखे माफ़ु कजो। महिरबानी। आयो लाल सभई चओ झूलेलाल।